अपडेट कयूं पिया दादू मां ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जे रिपोर्ट मुताबिक़ त मेयर ई सेक्शन थाणी जे अंदरि सिटी होटल भरिसां इंडस हाईवे ते VIP प्रोटोकॉल स्काड गाॾी गुज़रंदे रस्ते सां वेंदड़ मोटरसाइकिल सवारनि खे ज़ोरदार टकर रहियूं, जंहिं जे नतीजे में मेयर तालुके जो ॻोठु चाकर खान सहूल जा रवासी 48 वरियनि जो सिकंदर सियाल ऐं 45 वरियनि जो वाहिद बश्क उर्फ़ वदो खान सहूल मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त फ़ौतनि जा लाश काफ़ी देर ताईं इंडस हाईवे ते पयल रहिया। ॿिए पासे फ़ौतनि जा वारस औरतूं ऐं मर्द हुंजूं हारींदे इंडस हाईवे ते पाक किताब खणी लाशूं रखी धरणियूं हणी वेही रहिया। केतिरनि कलाकनि खां धरणो जारी रहियो। वॾी अॻ में धरणी में शहर जी शिरकत ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। मुसाफ़िर परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा। ज़रियनि खां इतला आहिनि त PPMNA रमेश लाल सां VIP प्रोटोकॉल स्काड जी गाॾी मेयर इंडस हाईवे तां गुज़रंदे रस्ते सां वेंदड़ मोटरसाइकिल सवारनि खे ज़ोरदार टकर रहियूं, जंहिं जे नतीजे में वाक़ियो पेश आयो आहे, जॾहिं त मुज़ाहिरीन जे धरणी वारे हंधि मुसाफ़िर गाॾियुनि सां चकरियूं पिणु थींदियूं रहियूं। हिननि जो चवणु हो त हादिसे में प्रोटोकॉल स्काड जे टकर हणंदड़ गाॾी जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। उन मौक़े ते DSP मेयर वहीद बेगुल लाड़िक, SHO नूर मुस्तफ़ा पठान, ASHO आलमानी धरणी वारे हंधि पहुची वारसनि सां ॻाल्हियूं करे राति 10 बजे धरणो ख़त्म करायो।